वडे वज़ीर मुराद अली शाह पारां सैद खाते के बोर मुतासिर कैंप्स में तरसियल गोरहाड़ी औरतुनि जो ख़ासि ख़्याल रखण जी हिदायत कई आहे। वडे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ बोर सूरतहाल बाबत कोऑर्डिनेशन मैकेनिज़म बणाइण बाबत इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो, मंजूर वसाण, शर्जील मेमण, नासिर शाह, बारी पिताफी, अब्बास शाह, मुर्तज़ा वहाबी ॿियनि अमलदारनि शिरकत कई। आपाशी खाते के सेक्रेटरी सुहेल कुरैशी पारां इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कोठड़ी बैराज वटि पाणी 6,62,193 क्यूसेक मां घटिजी 6,20,095 क्यूसेक थी वियो आहे। उन मौक़े ते वडे वज़ीर मुराद अली शाह इजलास खे ख़िताब कंदे चयो त कोठड़ी में हिन वक़्ति वॾे दर्जे जी बोर आहे। दादू मोरो पुल वटि 1 सेप्टेम्बर ते 130 आरएल पाणी जी लेवल हुई, जेका हाणे 128.30 आरएल थी वई आहे। हुन चयो त मंछर ढंढ जी सतह 1 सेप्टेम्बर ते 120.90 आरएल हुई, जेका हाणे 122.80 आरएल थी वई आहे। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो त 10 सेप्टेम्बर ताईं 1,83,424 टेंट वधाया विया। 9,945 टेंट अञा अचणा आहिनि, जॾहिं त 1,45,090 तरपाल तक़सीम कया विया आहिनि। 60,000 तरपाल ईंदड़ कुझु ॾींहनि में अची वेंदा। हुन जो चवणु हो त 13,85,105 मच्छरदानियूं तक़सीम कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 74,600 मच्छरदानियूं अची रहियूं आहिनि। कल्ह ताईं 3,01,060 राशन बैग्स विरहाया आहिनि, जॾहिं त 21,640 अची रहिया आहिनि। वडे वज़ीर जो वधीक चवणु हो त ही रिलीफ जो सामान कराची जे 2 ज़िलनि, हैदराबाद जे 10 ज़िलनि, लाड़काने जे 5 ज़िलनि, सखर जे 3 ज़िलनि, शहीद बेनज़ीराबाद जे 3 ज़िलनि ऐं मीरपुर ख़ास जे 3 ज़िलनि ताईं पहुचाया विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ कैंप्स में 13,63,112 मरीज़नि जो इलाज कयो वियो आहे। वडे वज़ीर मुराद अली शाह सिहत वारी सूबाई वज़ीर अजरा पेचूहो खे हिदायत कई त बोर मुतासिर कैंप्स में तरसियल गोरहाड़ी औरतुनि जो ख़ासि ख़्याल कयो वञे।